कराची के डिफेंस वारे इलाइक़े में मुबैना तौर ख़ुदकशी करण वारे केस में अहम अॻभराई थी आहे। वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल सात नसी नाले हमरा तरफ़ां 2010 में ख़रीद करण जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त पिस्तौल जो लाइसेंस सिंध सरकार तरफ़ां जारी नाहे कयल। डॉक्टर माहा जे वेझे दोस्त जुनेद जो बि बयान साम्हूं अची वियो आहे, जंहिंमें हुन इंकशाफ कयो त संदसि जा माहा सां 4 सालनि खां नाता हुआ। असांजी जल्द शादी थियणी हुई। डॉक्टर माहा खे अस्पताल बि खणी ईंदो वेंदो हुअसि। आख़िरी ॾींहुं मूंखे डॉक्टर माहा न घुरायो। उहा वालदेन जे करे बि अक्सर परेशान रहंदी हुई। डिफेंस जे इलाइक़े गिजरी में डॉक्टर माहा पारां मुबैना ख़ुदकशी करण वारे वाक़े में पुलिस खे अहम अॻभराई थी आहे। पिस्तौल बाबति अहलकारनि खे कुझु मालूमात मिली आहे, जॾहिं त डॉक्टर जे वेझे दोस्त जो बि बयान साम्हूं आयो आहे। पुलिस जो इन हवाले सां चवणु आहे त लेडी डॉक्टर माहा जे क़त्ल वारदात में इस्तेमाल थियल पिस्तौल सात नसी नाले हमरा जे नाले ते आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उन जो लाइसेंस बि सिंध सरकार तरफ़ां जारी नाहे कयो वियो। जांच ज़रियनि मुताबिक़ सात नसीर उहो पिस्तौल 2010 में ख़रीद कयो हो। पिस्तौल बाबति ॼाण मिलण खां पोइ पुलिस सात नसीर खे बि जांच में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन डॉक्टर माहा जे वेझी दोस्त जुनेद पंहिंजे बयान में चयो आहे त माहा सां संदसि जा 4 सालनि खां नाता हुआ। उहो डॉक्टरियाणी खे अस्पताल बि रोज़ानो छॾणु वेंदो हो। आख़िरी ॾींहुं माउ खेसि न घुरायो। ॿिए ॾींहुं मुबैना ख़ुदकशी जूं ख़बरूं हलियूं। हुन जो त असां ॿिन्ही जी जल्द शादी थियणी हुई। डॉक्टर माहा जो वालदेन सां अक्सर जहिड़ो हलंदो रहंदो हो। उहा मुसलसल डिप्रेशन जो शिकार हुई।